अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अर्सलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा लितुअमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्क़िरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन व असीला। इन्नल्लज़ीना युबायिऊनका इन्नमा युबायिऊना अल्लाह यदुल्लाहि फ़ौक़ अयदीहिम फमन नकस फ़इन्नमा यनकुसु अला नफ़्सिही वमन औफ़ा बिमा आहद अलैहि अल्लाहु फ़सयुअतीहि अजरन अज़ीमा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद। वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथा बुलंद बा आवाज़ नंढा वड्डा पोढ़ा जवान आयल मेहमान ए दरगाह हालानी शरीफ जे हिन पिंडाल में वेठल मेहमान पढ़ियो आ कुरान जंहिंजो वॾो शान जंहिंमें जन्नत जो सामान अॼु खटे जेको जवान पर महीनो मुहर्रमुल हराम शदीद गर्मी आ रब साईं कब्र क़यामत वारी गर्मी खां बचाए चो आमीन। दुरूद पढ़ंदासीं यकीनन तमां असांजो दुरूद पाक पढ़ियल अॼु हिन दरगाह खां हालानी शहर खां आशिकन दीवानन परवानन ईमानदारन नंढन वडन पोढ़न जवानन जो दुरूद रोज़े अतहर ते जॾहिं मलाइक खणी वेंदा मुंहिंजो विजदान थो चवे हे बंदा रब खे वणी वेंदा हिननि जा हड़ गुनाह छणी वेंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अवल तारीफ अल्लाह जी जंहिं जोड़ियो ही जहान। अवल तारीफ अल्लाह जी जंहिं जोड़ियो ही जहान। नेमतुन सां नवाज़े किरोड़े कयई एहसान।
अशरफुल मखलूकात चई वधायई असांजो मान फरमायाई लक़द ख़लक़नल इंसान पर सच चयो सुभान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। दोस्त कुहाई दादला प्यो मुहब माराई दोस्त कुहाई दादला प्यो मुहब माराई खास खलीलन के प्यो सख्तियों सहाई अल्लाह समद बेनियाज आई जिए वणई तिए चाहे सैयद अब्दुल लतीफ चवे इन्ह में आहे का उन्हीं गाल इसरार जी। 10 मुहर्रमुल हराम 1445 हिजरिया 29 जुलाई 2023 गर्मी जी भी शिद्दता अजु हिन दरगाह आलिया हालानी शरीफ जे हिन अजीम शान फकीदुल मिसाल सालियाने इज्तिमा शुहदा इस्लाम कॉन्फ्रेंस में शिरकत नसीब थिया। धनिय दर दुआया चल रब करीम हिन प्रोग्राम के हिन इदारे के हिन दरगाह के क़यामत जे सुबह ताईं शादो आबाद रखे और सैयद डॉक्टर मौलाना निसार अमन शाह साहब जे जिंदगी में बरकता फरमाए रब साईं जेका जिंदगी दिनी या सेहत अता फरमाए। बिरादर अजीज हजरत मौलाना मुफ्ती एडवोकेट हमादुल्लाह शाह साहब और उनजा बिरादर मुकर्रम असदुल्लाह शाह साहब जे उम्र में रब साईं बरकतूं अता फरमाए उनजे कावशन मेहनतुन जिदोजहदन के रब पंहिंजे बारगाह आली कबूलियत जो शरफ अता फरमाए। टाइम मुख्तसरा जी मुझे बिरादर भाऊ हमादुल्लाह चयो तू हिते मेहमान नहीं तू मेजबान आहीं छो त हिन इदारे जा कुछ टुकर याने कुछ नीमक मुझे पेट में आ कुछ अरसो मुं भी हिते तालीम कई तालीम पिराई तही करे साईं जन जो हुक्म हो मेजबानी जी हैसियत में तवा के सजो डी वेहणो आ पो असा जी मर्जी हलंदी अहां जी मर्जी न हलंदी। मां दरखास्त कई पर मां दाद जा शुक्रिया अदा क्या एडवोकेट साहब जो साईं हमादुल्लाह जो वरी भी मुते रहम कयाई अध कलाक दिनो वियो आ जे तवज्जो है मोहब्बत सा वेठा हो चल रब करीम तमा सा जे न हाज़री के कबूल फरमाए। काफी उलमाए किराम जा बयान बुधी चुका हो शुहदा इस्लाम जे हवाले सा कुछ मारूजात अहां जे सामो पेश कया। हालानी शहर जे अंदर मेहमानों और मेजबानों जेके भी हिते आया हो रब्बे काबा जो कसम दही मुहर्रमुल हराम जी इज्जत अजमत एडिया जो बयान कजे सारो डी गुजरी वने दही मुहर्रमुल हराम पर सजे महीने के शरफ मिलला ये न समय जाए ते हे डी दही जो मुहर्रमुल हराम जो हे महीनो दही जो तारीख दही जी नुहूसत जो दही जो डी न समय जाए हे रहमत ने बरकत वारो दिहाड़ो आ इन में वडे में वडा वाकयात कुछ उलमा इकराम का तवा बुधा हुंदा पर हिकड़ी गाल अहम कया दही मुहर्रमुल हराम जे दिहाड़े ते अवा के खबरा उलमा का तवा बुधो आ त मुझे महबूब मुस्तफा चयो आ त क़यामत कायम थींदी डी दही जो हुंदो ए डी जुम्मतुल मुबारक जो हुंदो तारीख दही हुंदी अवा के खबरा पर मुजी जिंदगी जे अंदर बदफा डी जुम्मे जो ए तारीख दही मुहर्रमुल हराम जी ये थिया त
कुछ दोस्त मुखा सवाल कंदा हा कन पया मौलाना तमा बयान कंदा हो त 10 मुहर्रमुल हराम ते क़यामत कायम थींदी हाने त महीनो मुहर्रम जो आ पर ॾींहुं तारीख़ जुमे जो आ ऐं तारीख़ 10 मुहर्रमुल हराम जी आ क़यामत कायम थींदी छा मां उन्हनि खे इहो ई जवाब ॾिनो बाबा ॻाल्हि इहा वॾा वॾा असांजे मुल्क पाकिस्तान में सालियाना जलसा थींदा आहिनि हालानी शरीफ में तकरीबन 100 जे क़रीब जलसा मुसलसल थींदा था अचनि पिया ऐं पूरी पाकिस्तान जा मुक़र्रर ऐं मुबल्लिग़ खतीब अची ते बयान कनि था ऐं जेको आशिक दीवाना परवाना कुरान ॿुधण अचनि था पिया पर जेकॾहिं 10 मुहर्रमुल हराम जे तारीख़ ते जेकॾहिं क़यामत क़ाइम थी पई त सौदो सफ़ा सस्तो आहे असां कुरान पढ़ंदासीं ऐं जमात ॿुधंदी क़यामत क़ाइम थी पई के पिटके में हूंदा के सटके में हूंदा के कुरान ॿुधण वारा हूंदा रब्बे काबा जो कसम आहे को त सौदो सस्तो आहे जो हीअ नेमत उज़मा नसीब थी आहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुश्तबा आमिना जे लाल महबूबे जुल जलाल मोहम्मदुर रसूलुल्लाह सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढियां इहो बि जुमलो रोज़े अतहर ते मलाइक खणी वेंदा शहादत जो मौत नेमत समय जाए गनीमत समय जाए इनाम समय जाए हर वक्त हर घड़ी शहादत जे मौत जी तमन्ना कजाए मुझे आका फरमायो जेकॾहिं सदाए भी मुझो ईमानदार उम्मती ऐं मौत शहादत जो तलबे नथो जिंदगी जे अंदर हिकड़ो दफ़ो भी शहादत जे मौत जी तमन्ना न करे थो अल्लाह जे रसूल फरमायो थी सके तो यहूदी थी मरे नसारो थी मरे इन जे ईमान ते शक आयो इन जो ईमान ते खात्मो को न थींदो रब साईं तव्हां असांखे मौत ॾे त शहादत जो चओ आमीन ॾाढियां न मरंदव छा हाँ बाबा केड़ा केड़ा न मरंदा हथ त मथे कन केड़ा केड़ा न मरंदा उहे हथ मथे कन मां समझा तो गर्मी तव्हां खे सतायो अब्दुल गफूर तव्हां खे समझायो हिय तोखे ॿुधायो त केड़ा केड़ा न मरंदा वकड़ न ॾिनो मौत बरहका कफन में शका रब मौत ॾे त शहादत जो या त जन न समझो या त ॾाढा मुड़सान जो न मरंदा मौत बरहक मुझे आका भी शहादत जे मौत जी तमन्ना कया गुर कया सुम्मा उक़तल सुम्मा उहया सुम्मा उक़तल सुम्मा उहया हालानी शहर जा बाशऊर इंसान शहादत जे मौत जी इमामुल अंबिया पान तमन्ना कया आओ तोखे कुरान जे ज़रिए ॿुधायां शहादत जे मौत जी ॻाल्हि कहिड़ी आहे रब कीअं बयान कया रब हीअ ॻाल्हि कुरान में चई आहे फरमायई वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया वलाकिन ला तशऊरून रब जो फरमाए जेके कत्ल थी वया मुझे राह रस्ते में हक सच चवंदे विड़ंदे लड़ंदे कत्ल थी वया ये मोवल न थव ये जियरा तव ओ मुझो पांडो तवा जे अकुल सोच समझ का गाल मथे आ रब भी जाए ते कुरान में फरमायो आ मुझो बानो जेके मुझे राह रस्ते में कत्ल थी वया उनके मरण जो गुमान भी न कजो ये जिंदा तव ये जियरा तव ये खाइंदा पींदा तव आओ कुरान का पूछा कयो केड़े अंदाज में किए गाल रब कया रब कुरान में ये गाल चया फरमाई वाला तहसबन अल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहया इंद रब्बिहिम युरज़क़ून रब जो फरमाए गुमान न कज
कजाए उन शख्सन जे बारे में जेके कत्ल थी वया मुझे राह रस्ते में अको सच चमदे चमदे मरण जो गुमान न कजाए ये जीरा थी ये खाइंदा पींदा थी अचो पैगंबर जे दरबार में अली करे पुछा कयो आका भला किए जीरा हिकड़ी हयाती दुनिया वारी या बी हयाती जन्नत वारी या दुनिया वारी हयाती में रूह माल जसद जे जिस्म में रूह आहे त जीरो इंसान आए जिस्म मां रूह निकरी वयो त इंसान मुर्दो आ कब्र में हलियो वींदो जड़े जिस्म मां रूह निकरी थो वने पयो रब वरी बी रूह के हयाती दींदो पयो आ जन्नत जे सावन परंदन में रब करीम दाखिल कंदो पयो आ जन्नत जे अंदर उन रूहन के शूट छडींदो पयो आ जन्नत जे नेमतुन रब जे रिज़्क़ मां खाइन पींदा पया रब खां पुछा भी कंदा पया रब उनन सां गाल्हाइंदो भी आ ओ शहीदन जा रूह शा खपेव शहीदन जा रूह चवंदा रब हर शे जन्नत में आ जिथे वणे दो ते खाइंदा पींदा दावतों पर असां जी ख्वाहिश तमन्ना या अन तरद अरवागना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा नबियन जे सरदार फरमाए शहीदन जा रूह चवंदा मौला एक दफो सागो दुनिया वारे जिस्म में मोटा वरी भी हक सच चमदे विड़ंदे लड़ंदे कत्ल थी अचो मौला जेको लुत्फ मज़ो दुनिया जे अंदर मिलियो हो तुझो दीदार थियो रब वो लुत्फ वरी माणे अचो ओ हालानी शहर जो मुसलमानो हे त मामलो दुनिया जन्नत जो मामलो आ दुनिया जे अंदर जिस्म हलियो वयो जमीन में रूह मथे जन्नत में रूह के भी हयाती मिलंदी पया रूह ख्वाहिश कंदो पयो रूह तमन्ना कंदो पयो अंतरुद अरवागना फी अजसादिना हत्ता नुक़तल फी सबीलिक मर्रतन उखरा ए मामलो जन्नत जो आ पर दुनिया जो जहान जड़े धर्म भरम थी विंदो खत्म थी विंदो क़यामत कायम थींदी हिसाब किताब वारो ॾिहाड़ो ईंदो हर इंसान अल्लाह जे सामू पेश थींदो हिसाब किताब जे ला हाज़िर थींदो के जन्नत में वींदा के जहन्नम में वींदा याद रखी छाए हालानी जा मुसलमान ईमानदार जन्नत में जरूर वींदो हमेशा वारी जिंदगी जेको आए जन्नत में मजा माणींदो पर जहन्नम जे अंदर मुशरिक काफिर हमेशा प्या सड़ंदा जलंदा पचंदा उते भी ऐलान थींदो मौत के रब कुहाईंदो जन्नती जन्नत में मजा माणन सुकून वठन इत्मीनान कन खदशो खत्म थी वेंदो मौत बीहर न ईंदो अज मौत ते मौत अची वयो आ मौत के बीहर कुहायो वयो आ मौत हिक दफो ईंदो आ दुनिया वारी हयाती में मौत आयो महशर जे मैदान में जीरो ईंदो वरी जन्नत में पहुंचंदो ख्वाहिश तमन्ना दया हुंदी त दुनिया में मोटा पर गाली या त खदशो दिल दिमाग में इयो होंदो अल्लाह मौत न ईंदो रब्बी ऐलान थींदो वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर ज़ालिक हुवल फौज़ुल अज़ीम ओ जन्नतियो मां अल्लाह जो तवा जे मथा जो वडो रज़ामंदो आ मां अल्लाह तवा खां ॾाढो राज़ी आ अज वडी कामयाबी माने तवा पहुंची वया हो ये सारी जन्नत तवा जे हवाले आ जिथा वणे वत ता खाइंदा पींदा वतो सारा जन्नती जन्नत में मजा माणींदा रब करीम के अर्ज कंदा रब पुछा कंदो छा खपेव सारा जन्नती चवंदा मौला जेका शे ख्वाहिश तमन्ना इरादो कयो पया उहा शे मुहैया थींदी पया मिलंदी पया तसव्वुर में गुमान में ख्याल में वहम में फहम में जेकी शे जो ख्याल कयो पया उहा मिलंदी पया इलाहुल आलमीन सब शे मिलंदी पया रिवायात जे अंदर अचे तो हिकड़ी जमात शहीद जी हुंदी जेका रब के चवंदी अर्ज कंदी मौला जे बार बार पुछा कंदो पयो आ जन्नत पंहिंजी जाइ ते जन्नत जूं नेमतूं पंहिंजी जाइ ते रब असां जी ख्वाहिश आ त सागो दुनिया में मोटा रब जेको दुनिया जे अंदर आखिरी घड़ी जे अंदर लुत्फ ऐं मज़ो मिलियो हो अॼु जन्नत में वो लुत्फ मज़ो कोन थो मिले पियो रब्बी ऐलान थींदो जन्नतियो ओ जन्नतियो अल्लाह जे आवाज़ में सारा जन्नती
जी माओ मस्ती करे निहारीदा रब्बी ऐलान थींदो जन्नतियो सारा महलातन बंगलन का बाहर निकरी अचो सारा अल्लाह जे आवाज में माओ मस्ती करे बारीदा पर्दा हटी वींदा रब फरमाइंदो शहीदन जी जमात दुनिया में मोटन जे लाए ख्वाहिश ॾेखारिया छो त दुनिया जे अंदर मां उन्हनि खे पंहिंजो दीदार करायो हो जंहिंजे करे दुनिया जे अंदर वापस वञण चाहिनि था ख्वाहिश कनि था ओ जन्नतियो छो त दुनिया जो जहान धर्म ब्रह्म आरज़ी जहान हो हमेशा वारे जहान में तव्हां खे ज़िंदगी अता कई आहे अॼु तव्हां खे मां अल्लाह पंहिंजो दीदार कराया रब्बे काबा जो कसम आहे या शहीदन जी जमात आहे जेका बिना हिसाब किताब जन्नत में त वेंदी पर दुनिया में मोटण जी ख्वाहिश ॾेखारींदी रब करीम जे दीदार जे लाइ तमन्ना कंदी रब करीम इन शहीदन जे इन ॻाल्हि खे रखी करे पंहिंजो दीदार कराईंदो मुंहिंजो ईमान अक़ीदो बदर जा शहीद छो न हुजनि उहद जा शहीद छो न हुजनि हुनैन खैबर खंदक जा शहीद छो न हुजनि करबला जा 70-72 शहीद छो न हुजनि रब्बे काबा जो कसम क़यामत जे सुबुह ताईं जेके भी शहीद थींदा दीन इस्लाम ते सिर ॾींदा कुर्बान थी वेंदा क़यामत जे ॾिहाड़े ईंदा या जन्नत में इन जो रूह पुॼंदो उहे अल्लाह खे अर्ज़ कंदो मौला सागो दुनिया में मोटा रब्बे काबा जो कसम कंहिं शहीद जे शहादत जी गवाही बदर जो मैदान ॾे कंहिं शहीद जे शहादत जी गवाही उहद जो मैदान ॾे कंहिं शहीद जे शहादत जी गवाही हुनैन खैबर खंदक जो मैदान ॾे कंहिं शहीद जे शहादत जी गवाही करबला जी सरजमीन ॾे कंहिं शहीद जे शहादत जी गवाही मुसल्लो नबवी ॾे पर मां छो न सुणे उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ज़िक्र कयां जंहिंजी शहादत मदीने में आ रब्बे काबा जो कसम आयो वॾो मज़लूम हम हज़रत उस्मान आ जंहिंजे उम्मत जे मथां एहसान आ बैरे रूम खू ख़रीद करे ॾिनाई मस्जिद नबवी में प्लाट हासिल करे ॾिनाई हा मदीने पाक जे अंदर अॼु उन खूह ते जेको फसल थिए थो जेकी भी खजी पचे थी पई उन जो जेकी भी आमदनी अॼु ताईं हज़रत उस्मान जे अकाउंट में जमा थिए थी पई कुछ मिस्कीनन जे हवाले कई थी वञे पई ऐं कुछ जेको उन में व्यापार तिजारत कयो थो वञे अॼु भी हज़रत उस्मान जे नाले ते जेके भी बिजली ऐं गैस जा बिल अचनि था वॾा होटल तयार करे उहा आमदनी तक़सीम कई थी वञे हज़रत उस्मान जो रब्बे काबा जो कसम उम्मत मुहम्मदी जे मथां एहसान आहे जेके भी मदीने पाक जे अंदर वेंदा हज उम्रे ते वेंदा मस्जिद नबवी में नमाज अदा कंदा यकीनन हज़रत उस्मान जो वॾो मस्जिद नबवी में किरदार आहे आयो बैरे रूम ख़रीद करण वारो खूह भी हज़रत उस्मान जो वॾो किरदार आहे ओ हालानी शहर जो मुसलमान इहो उस्मान मज़लूम आहे होॾे करबला जा मज़लूम थी जंहिंजो पाणी 3 ॾिहाड़ा बंदि कयो वियो आहे तारीख़ लिखियो आहे पर हज़रत उस्मान ॾाढो मज़लूम आहे मदीने शहर जो मज़लूम हज़रत उस्मान क़ुरान पढ़ंदो पियो आहे जुमे जो ॾिहाड़ो आहे क़ुरान करीम खे तिलावत कंदे कंदे ज़ालिमन बाग़न धक हयो आहे क़ुरान करीम ते वो खून किरियो आहे अॼु भी क़ुरान मौजूद आहे उहे आयतूं अॼु भी गवाह इहे आयतूं हज़रत उस्मान पढ़ी रहियो हो फसयक्फीकहुमुल्लाहु व हुवस समीउल अलीम बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह 5 मिंट मुंहिंजा अञा पिया आहिनि हलाणी वारो शहीदन जी लिस्ट फ़हिरिस्त वॾी आहे साल जा सॼा ॾींहं रातियूं छा साल जा कलाक विरहाइजनि कलाक खुटी पवंदा शहीदन जी लिस्ट वधी वेंदी रात ॾींहं जा मिंट हिक हिक शहीद जे हवाले कजनि पोइ बि शहीदन जो अंगु अखर वधी वेंदो साल जा मिंट पूरा थी वेंदा 1445 हिजरिया केॾो ज़मानो दराज़ गुज़री चुको आहे दीन इस्लाम ते सिर जेके ॾेई विया उन जे लाइ क़ुरान पेशन गोई ॾेई छॾी आहे इहे जीअरा इहे मोवल न थी इहे अल्लाह जे रिज़्क़ मां खाइनि था दुनिया जी हयाती आरज़ी आहे केरु उस्मान जंहिंखे लक़ब त गनी जो मिलियो आहे पर अहिड़ो लक़ब कंहिं सहाबी खे न मिलियो आहे जंहिंखे ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो आहे केरु उस्मान वो सुनो उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु
जंहिंखे पैगंबर फरमायो उस्मान तुंहिंजूं दीन इस्लाम ते एॾियूं कुर्बानियूं हन सोना उस्मान बन्याणियूं तोखे निकाह में ॾिनियूं हिक मरी वई वरी ॿी परणाई माए हाणे ॿी मरी वई आहे मूंखे त सदमो ॾाढो आहे ओ सोना उस्मान काश जेकॾहिं 40 न्याणियूं हुजनि हा यके बाद दीगर मरंदियूं वञनि हा तोखे निकाह में ॾियां हा तोखे ख़बर आहे जेका सूरतुल फतह जी मां आयत तिलावत कई आहे रब्बे काबा जो कसम आहे पैगंबर मदीने पाक मां निकतो आहे 1500 सहाबी गड्डा मदीने पाक खां निकरी 500 किलोमीटर करे हुदैबिया वारी जगह ते जॾहिं पहुता ओॾो मक्के जे सरदारन पाण में सलाह कई आहे पैगंबर जे आॾो रुकावट थी वई आहे पैगंबर मशवरो करे हज़रत उस्मान खे मोकिलियो आहे हज़रत उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु मक्के जे सरदार सां वञी मिलियो आहे सरदारो जंग करण कोन था अचूं यो सन 6 हिजरी जो वाक़ियो थी रब्बे काबा जो कसम आहे हेॾे हज़रत उस्मान जी मक्के जे सरदारनि सां तलफ़ कलामी थी पई हज़रत उस्मान खे बंदि करे छॾियऊं वाय वेला मची वई त हज़रत उस्मान खे शहीद कयो अथऊं इहा रिपोर्ट ख़बर काथे पहुती पैगंबर पाक वटि संजन खे ॾाढो सदमो पहुतो आहे संजन ऐलान कयो आहे सहाबियो अॼु हीअ ख़बर आई आहे हीअ रिपोर्ट आई आहे सुणे उस्मान खे ज़ालिमनि शहीद कयो आहे अॼु उस्मान जो बदिलो वठंदासूं उस्मान जो पलांद कंदासूं केर केर मुझो साथ ॾींदा रब्बे काबा जो कसम आहे हलाणी वारो जे पैगंबर इएं हक़ल नहीं चवे हा या ज़बान सां चवे हा उथो मूंसां कढ लॻो सभई कढ लॻी पवन हा पर न इन मंज़र खे रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे पैगंबर फरमाए जेको मुझो साथ ॾियणु चाहिनि त उहे मुंहिंजे हथ ते बैत कनि खुदा खे ख़बर ही छा थियो आहे छा थींदो छा थियणो आहे हाणे इहो ख़्वाब हो इहो ख़्वाब हो होॾे जीअं खलील ख़्वाब लधो बच्चे खे कुहण जे लाइ पेशानी भर लेटायो रब खे सभु इल्मु हो रब पाण चयो क़द सद्दक़्त रुया खलील खलील कुहाइणो न हो इम्तिहान वठणो खलील बच्चे हिकड़े के वठी करे कुहण जे लाइ पेश कयो आहे रब्बे काबा जो कसम आहे हज़रत उस्मान जे बदले वठण जे लाइ पैगंबर 1500 तकरीबन 1500 सहाबा खां हथ ते बैत पिया वठन इन मंज़र के मक्के जे सरदारन खबर दी बुधी तेड़ी मल हज़रत उस्मान के जीरो जांगदो मोकिलियो छा थियो सुलह थियो जंहिंखे सुलह हुदैबिया चयो वेंदो आहे इन मंज़र खे रब क़ुरान में ज़िक्र कयो आहे अल्लाहु अकबर रब सही क़ुरान करीम में फरमायो इन्नल लज़ीना युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह यदुल्लाहि फौका अयदीहिम रब तो फरमाए महबूब मुखे इल्म हो मुखे खबर ही ज़ालिमन हज़रत उस्मान के बंद कयो हो शहीद उस्मान कोन थियो अॼु जीरो जागंदो अची वियो पर तो सहाबा के चयो जेके तुझे हथ ते बैत कन पया मां अल्लाह के नदी बैत इन जे दिलन के मां अल्लाह जाचो मुझा महबूब सच्चाई सां तुझे हथ ते बैत कन पया ये पोइते हटण वारा कोन हा ये तो सां गॾु हलण वारा हा ये सब सच्चा रब तो फरमाए जिन जिन तुझे हथ ते बैत कया यदुल्लाहि फौका अयदीहिम रब तो फरमाए महबूब मोहम्मद करीम सारन हथन जे मथां मां अल्लाह जो हथ इन मौके ते रिवायात जे अंदर जे तो साईं जन फरमायो सब हथ ते हथ रखी वया बैत करे वया हा साईं जन फरमायो ये वडी बरकत वारी महफिल अल्लाह के डाडी पसंदा अज हजरत उस्मान जीरो कोने को हिते कोन वेठो आ हजरत उस्मान मौजूद नाही पैगंबर फरमायो जालिमन शहीद कियो आ काश वो हुजे हा पर मां मोहम्मद पंहिंजो हथ उस्मान जे वारों थो रखां मामूली गाल केर उस्मान जेको मदीने जो मजलूम उस्मान क़यामत जे दिहाड़े हर शहीद जे शहादत जी गवाही कान का जाय दी मकाम नींदो पर रब्बे काबा जो कसम क़यामत जे दिहाड़े हजरत उस्मान जी शाहिदी अल्लाह जो कुरान नींदो जंहिंजी 18 ज़ुल्ह ते शहादत पहिरीं मुहर्रमुल हराम ते सैयदना फारूक आज़म जी शहादत 10 मुहर्रमुल हराम ते सुणे हुसैन जी शहादत वो मुखे चवण दे न कौनैन में बुलंद है रुतबा हुसैन का फर्शो
जमीन से अर्श तक चर्चा हुसैन का, सरदार दो जहां है नाना हुसैन का। अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। रब साईं सचो हुसैनी बनाई। अज 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं तोखे मूंखे इहो दर्स ॾेई रहियो आहे, पैगाम अची रहियो आहे। हुसैनी हुआ जेको मुश्किल में सब्र करे ऐं निमाज़ न छॾे, ऐं ज़ालिम सां मुहाॾो अटकाए, न विके न झुके। खुदा जो कसम आहे, ये हुसैनी जमात आहे, जमियत उलमा इस्लाम हुसैनी किरदार अदा कंदी पई आहे। अॼु जे दौर जे यज़ीदन सां अखियूं अखियुनि में मिलाए करे ये ॻाल्हाईंदी पई आहे। हर बातिल सां मुक़ाबले में ये जमात ईंदी पई आहे। असांजो क़ाइदे मिल्लत इस्लामिया, सियासत जो सुल्तान मौलाना फजल रहमान और सिंध जो बहादुर लीडर अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो साहब, रब साईं उनकी सेहत उम्र में बरकत फरमाए, रब हिफाज़त फरमाए। खुदा जो कसम आहे, सिर्फ ये कलाक ॿिनि जी काल कनि था, रोड ब्लॉक थी था वञनि पिया। ये इस्लामाबाद ताईं हुकुम कनि था त ये जमात पांझड़ा पुॼी वञनि था पिया, छो त हे हुसैनी जमात आहे। सोने हुसैन के मदीनो में पसंद न हुयो छा? 50,000 नमाज जे सवाब के छडे करे, नाने जे रोजे के छडे करे, हा जालिम सा मुकाबले जे लाइ निकरी आयो आ। हा करबला जे सरजमीन ते आयो आ। तने त भेटाई ही फरमायो आ, करबला जे पड़ में खीमा खोड़ियाई, छेड़ो यजीद न सामुई, चुंबे जोड़ियाई, पर मुंह न मोड़ियाई, पसी ताव तरार जो। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी, हलाणी वारा त उई होता की। रब साईं हिन प्रोग्राम खे पंहिंजे बारगाह आली अंदर क़बूल जो शरफ अता फरमाए। हिन प्रोग्राम खे तव्हां असांजे लाइ निजात जो सबब बनाए। क़यामत जे ॾिहाड़े हिन प्रोग्राम खे रब साईं क़बूल त फरमाए, पर हिन प्रोग्राम खे पूरे इलाइक़े जे लाइ हिदायत जो ज़रियो बनाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।